चांहि जी हिते अगरि दशकुश थी वञे न मज़ो अची वञे। बिस्कुट बिस्कुट ॿोड़े खाऊं ऐं बर्फ़। वाह वाह। रब चए थो न, हे बंदा माॾे अच त सही, मांखां घुर त सही, पोइ ॾिस मां तोखे कीअं थो नवाज़ियां। साइकिल लाइ सिकदा हुआसीं, अॼु अहिड़ियूं गाॾियूं बर्फ़ में कयूं, बीठा आहियूं साईं, जागर ट्राउज़र जैकेटियूं चश्मा। हाय हाय। पाण हलंदासीं हेॾे मथे चोटी इन्ही ते हिते अगरि गाॾी जो रस्तो हुजे 4x4 जो त क्या ई बात है, मज़ो अची वञे। कोशिशि कंदासीं, कैंपिंग कंदासीं, राति बात हिते गुज़ारियो। अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं तव्हां सभिनी जी महिरबानी, लख कुर्ब मोहबतूं, तव्हां प्यार कयो था हिन वीडियोज़ खे। ऐं तव्हां सभिनी खे हिकु ई गुज़ारिश आहे त साईं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। अॼु साईं कैंपिंग करणु वञूं था पिया हिकिड़ी नई दुनिया में, ठीकु आहे साईं। जिते दुनिया जो 3 नंबर ते वॾो MGM ग्रैंड होटल आहे, उते ई हे साईं एक्सकैलिबर डिज़नीलैंड जी थीम आहे, हुनजी तर्ज जो होटल आहे। एक्सकैलिबर एरा में मिस्र जो पोयों साईं पिरामिड, अहिड़ी रंगीन ज़िंदगी, हेॾो न्यूयॉर्क जी थीम। हिन जे अॻियो साईं मां जीअं तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां त वादी आहे, वेगस हिकिड़ी वादी आहे, चौधारी पहाड़ त ठीकु आहे। हिन पहाड़नि ते साईं बर्फ़बारी बि थींदी आहे। अॼु तव्हांखे वठी हलंदासीं, ॾेखारींदासीं, कैंपिंग कराईंदासीं, उहो हिन बर्फ़बारी वारे पहाड़ में। टी मोबाइल अरीना इहो प्रोजेक्ट पाण वटि न आहे, ठीकु आहे। अहिड़ा अहिड़ा स्टेडियम बि आहिनि हिते, अरीना बि आहिनि, ऑफिसूं बि आहिनि हिन वेगस जी वादी में। ऐं उन सां गॾो गॾु पहाड़ी सिलसिलो आहे। ऐं हे बर्फ़, हे ॾिसो साईं, हे बर्फ़ हलंदासीं पहाड़नि ॾे, हिन कंक्रीट वारी दुनिया छॾे करे हिन कुदरती रब जे रंग ॾिसण हलंदासीं। बसि हाईवे 15 ते चढ़ी विया आहियूं। हे आरिया, हे वेगस जी रंगीन ज़िंदगी छॾे करे पाण हाणे हलूं था पिया नेचुरल ब्यूटी ॾे। रेड रॉक कैनियन नेशनल पार्क आहे, उन खां बि अॻिते माउंट चार्ल्सटन आहे, अॼु होॾे हलंदासीं। माउंट चार्ल्सटन ॾे तव्हांखे नज़ारा कराईंदासीं। ऐं तव्हांखे साईं हिकु ई गुज़ारिश आहे, चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, तव्हांजी महिरबानी थींदी। अचो त हलूं। में तेल बेल विझायोसीं, फुल कयोसीं। हे मार्केट आहे साईं, गैस स्टेशन सां गॾो गॾु हे पहाड़ियूं, जीअं मां तव्हांखे चयोमांव चौधारी पहाड़ आहे वेगस जे न, वेगस वादी में। ॾिसो हेॾो पोयों बि पहाड़, हेॾो बि पहाड़ अथसि, हे पोयों पहाड़। पर पाण हलंदासीं उहे हेॾे बर्फ़ानी पहाड़नि ते, उहे हेॾे जाॾे बर्फ़ किरियल आहे। अचो त हलूं साईं। सुभान अल्लाह साईं। ख़ैर सां रंगीन ज़िंदगी, चकाचौंद ज़िंदगी वेगस जी, कंक्रीट वारी ज़िंदगी छॾे करे कुदरत जे नज़ारनि ॾे वञो था। सुभान अल्लाह। मुंहिंजे मालिक जा नज़ारा ॾिसो साईं, केॾा ख़ूबसूरत आहिनि। हाय हाय। अॼु साईं हलंदासीं हेॾे, ॾिसंदासीं इन जबलनि में, पहाड़नि में, नेशनल पार्कनि में कहिड़ा नज़ारा ऐं कहिड़ा रंग ॾींदा। ऐं ॿारहाड़ी आहे साईं अमेरिका जी, वेगस जे सराउंडिंग एरिया में। तव्हां हे ॾिसो हुते हुते घर ठहियल आहिनि, बाक़ी चौधारी ज़मीन ख़ाली आहे। चौधारी, सुभान अल्लाह। पर साईं अमेरिका खे सलाम आहे, हेॾे बि रोड रस्ता बिजली हर सुख ॾिनल आहे। सुभान अल्लाह। वाह वाह वाह, मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग। साईं ॿारहाड़ी अमेरिका जी, रोड रस्ता, सुभान अल्लाह। हिते ई साईं बोर्ड अची वियो आहे त अॻियां घणा 18 माइल घोड़ा ऐं खच्चर आहिनि। हिते जंगली घोड़ा स्टैलियन वग़ैरह हिते आहिनि। हे ॾिसो त ज़मीन चौधारी ख़ाली पई आहे। माण्हुनि जा घोड़नि जा रेंच बि आहिनि, को घोड़ो ईअं निकिरी ईंदो आहे रेंच मां, पोइ उन जे लाइ बोर्ड लॻल आहिनि, पर ड्राइविंग एहतियात सां कयो। वाह वाह, कुदरत जा शाहकार साईं, कीअं बयान थिया। सुभान अल्लाह।
घर ॿारियाड़ी में हिननि जा साईं। हे असल में घोड़नि जा रेंज आहिनि, घोड़नि जा ट्रेनिंग सेंटर आहिनि। जीअं मां वटि पायलट पॉइंट में आहिनि, हे उहे साईं घोड़नि जा रेंज आहिनि। ऐं नज़ारा ॾिसो, सुभान अल्लाह, वाह मुंहिंजा मुंहिंजा रंग। गाॾी ते बि लोड पए थो, हाणे मथे पहाड़नि ते चढ़ूं था पिया। हे साईं बर्फ़ानी पहाड़, कुदरत जा नज़ारा असां छो ॾिसूं अॼु। मुंहिंजे मालिक जा रंग ॾिसूं, रब जा जेतिरा शुक्र अदा कयो घटि। हे साईं आहे रेड रॉक कैनियन जे नाले सां, ऐं माउंट चार्ल्स आहे उहो मथे ताईं टावर बावर लॻल अथव उहो हिते मथे चोटी ते। त माना ज़िंदगी आहे, इंटरनेट आहे हेॾे। अचो त हलूं बाबा, तव्हांखे ॾेखारियूं नज़ारा कुदरत जा। वाह वाह साईं, इहा उहा चोटी अथव जेका होॾे साईं असांखे घर खां नज़र ईंदी आहे। फायर जो मीटर लॻल आहे त को अलर्ट न आहे, वेदर माना थधो आहे गरम न आहे। ऐं हीअ उहा चोटी अथव जेका साईं असांखे नज़र ईंदी आहे पंहिंजे वेगस शहर खां। अचो त हाणे हिन चोटी ते पुॼण जी कोशिशि कयो, ॾिसूं केसि ताईं पहुची था सघूं। नेशनल पार्क शुरू थी वियो आहे साईं, ऐं तव्हां ॾिसो हिते प्राइवेट हाणे प्रॉपर्टी न आहे नेशनल पार्क में, न का बि घर या अॻोड़े जीअं पोइ हिते ॻोठ नज़र आया, हिते उहा न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं, छा त रस्ता आहिनि, छा त नज़ारा। वाह मुंहिंजा मालिक, तुंहिंजा रंग। सुकून मिली वेंदो आहे अहिड़े नेचुरल रिसोर्सिस में अचो न, कुदरती नज़ारनि में अचो। हाय हाय, उन ते वरी अहिड़ा रोड हुजनि, रस्ता हुजनि। अहिड़े अंग्रेज़ सलाम आहे तुंहिंजी सोच खे सम्झ के। वाह वाह, हे ॾिसो साईं बर्फ़ पई आहे हेॾो पासनि मां, हिन पासे हेॾो बि पहाड़नि ते साईं बर्फ़ किरी पई आहे। वाह अल्लाह, वाह वाह, छा त ड्राइव आहे साईं, मालिक तुंहिंजा रंग, कुदरत शाकार साईं, सुभान अल्लाह। वरी साईं बोर्ड घोड़नि ऐं खचरनि जो, घणा माइल बचा आहिनि, 10 माइल चवनि था, ध्यानु कजो मथां रस्ते साईं। इन पहाड़ ते, इन चोटी ते अगरि गाॾी जो रस्तो हुजे पहुची वञे त क्या ई बात है। सुभान अल्लाह, छा त रंग आहिनि मुंहिंजे मालिक जा, छा त नज़ारा आहिनि। रब इन खां वधीक अञा छा ॾे ज़िंदगी साईं। बर्फ़ जाम किरी आहे साईं, हे ॾिसो अञा त चोटी ते जाम हूंदी आहे। हे अथव स्प्रिंग माउंटेन्स, हे साईं टेम्परेरी हया अथऊं, वेदर कंट्रोल ऐं अलर्ट जे लाइ सोलर ते लाइटियूं वग़ैरह। चेन इंस्टॉलेशन एरिया, टायरनि में चेन जंहिंजी 4x4 न आहे, अलहमदिल्ला पंहिंजी गाॾी साईं 4x4 आहे, ऑल व्हील ड्राइव। ऐं हे वॉकिंग ट्रेल बि ठहियल अथनि, माण्हू आयल आहिनि घुमनि था, अंदरि लथल आहिनि साईं जंगल में। पर पाण हलंदासीं मथे, पाण हलंदासीं मथे बर्फ़ानी में, ॾाढी इहे चोटियूं आहिनि, पाण हलंदासीं हेॾे मथे चोटी इन ते अगरि गाॾी जो रस्तो हुजे 4x4 जो त क्या ई बात है, मज़ो अची वञे। कोशिशि कंदासीं, कैंपिंग कंदासीं, राति बात हिते गुज़ारियो। पर हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त हीअं बर्फ़ हुजे ऐं हुते वेही करे पंहिंजे ऑफिस जो कमु कयूं। अॼु साईं रब लॻे थो उहो नसीब कंदो। वाह वाह, सुभान अल्लाह। हाणे त साईं अॻियां पोयां बर्फ़ अची, साइडनि में बर्फ़, पासनि में बर्फ़, सुभान अल्लाह। वाह साईं वाह। हे साईं स्प्रिंग माउंटेन्स अथव, काथे हेठि गस जी तपिश, काथे त वरी अधु मुने कलाक जी ड्राइव ते बर्फ़। इहे कुदरत जा नज़ारा, कुदरत जा रंग अथव, सुभान अल्लाह। वाह वाह, अहिड़ी बर्फ़ में चांहि जो कोप हुजे, अल्लाह मज़ो अची वञे। हा वाह वाह साईं, वाह वाह। इन चोटी ते गाॾी खे पुॼाइण जो मक़सदु आहे। हाणे ॾिसूं केसि ताईं पहुची था सघूं, केसि ताईं रस्तो आहे। उहो कननि में ज़ुकट थींदो आहे न, एयर प्रेशर, हे घणो 7000 फुट जी बुलंदी ते साईं पहुता आहियूं। पार्क जा लॻल आहिनि, हेॾे बि आहे फायर लो आहे जो। वाह वाह,
जबल ही जबल पहाड़ मुंहिंजा मालिक तुंहिंजा रंग सुभान अल्लाह उन्हीं जे अहिड़ा रस्ता छो त हे बिजली जा थंबा रिज़ॉर्ट ठहियल आहिनि कैंप ठहियल आहिनि वाह वाह निभा डॉट पाणी बिजली गैस जी न आहे ख़बर पर बिजली आहे त हिते हीटर यूज़ कंदा आहिनि साईं हे पार्ट सुभान अल्लाह वाह मुंहिंजा मालिक दवा अचे थी हिते स्लो कंदासीं सुभान अल्लाह साईं हाय हाय मुंहिंजा मालिक सिज जी रोशनी ते बर्फ़ ईअं चमके थी पई चमके अञा साईं GPS चए थो अञा पाण खे सिधो हलणो आहे हे लूणु हारिया आहिनि साईं रोड ते हे ॾिसो हे गुलाबी गुलाबी लूणु पियो अथव पासनि में बर्फ़ खे पिघारण जे लाइ जीअं रोज़ा रोड साफ़ हुजनि हे बिजली हे साईं रिज़ॉर्ट हेठि साईं रिज़ॉर्ट ठहियल आहिनि रिज़ॉर्ट बर्फ़ानी माण्हू अची रहे फैमिली सां घुमे फिरे चार्ल्स माउंटेन चार्ल्सटन चर्च बि आहे वाह सुभान अल्लाह रब इन खां वधीक अञा छा नज़ारा ॾेखारे साईं सुभान अल्लाह साईं माण्हू आयल आहिनि जाम बर्फ़ में घुमण फिरण फोटोग्राफी करण असां बि साईं हलियल आहियूं लेक्चर व्यू कैंप ग्राउंड पाण खे कैंपिंग करे था सघूं हे साईं कैंपिंग खुलियल आहे गाॾी माना बीहाए राति जो रहो कयो ॾिसूं था मूड थियो त रहियो पर अॻ में चार्ल्स माउंटेन हिन चोटी खे ॻोल्हिया एलिवेशन 7000 थी वई आहे फुट सुभान अल्लाह छा त नज़ारा साईं वाह मुंहिंजा मालिक चांहि जी हिते अगरि दशकुश थी वञे न मज़ो अची वञे या बिस्कुट ॿोड़े खाऊं ऐं बर्फ़ वाह वाह हूंदो हिते चांहि जो को न को चुस्की वारो हूंदो हे ॾिसो साईं बचड़ा खेॾनि था पिया बर्फ़ में माण्हू इंजॉय करनि था 4x4 गाॾियूं आहिनि साईं हे ॾिसो साईं हेठां रिवर ट्रेल आहे सफ़ाई करे आहिनि बर्फ़ जी गाॾियूं हलनि थियूं पयूं त पाण हलंदासीं माउंटेन ॾे सुभान अल्लाह हे साईं रिज़ॉर्ट्स हेॾो ठहियल आहिनि वाह वाह माण्हू पंहिंजे बचड़नि खे वठी आया आहिनि ख़्याल सां साईं बर्फ़ ते ड्राइविंग जो ध्यानु सुभान अल्लाह साईं वाह वाह ओहो साईं हे त पिकनिक एरिया सिधो पर हे कैथेड्रल रॉक बंदि आहे एरिया कैथेड्रल पार्क नेशनल रिजर्वेशन बंदि आहे हेॾे सिधो हलो ओ वाह साईं मोबाइल जो टावर हिते ई फुल सिग्नल आहे हे चार्ल्स माउंटेन ते पहुची विया आहियूं कैथेड्रल रॉक पिकनिक एरिया बीह था सघूं माउंटेन साईं बर्फ़ जे करे चए बंदि कयो अथऊं साईं बंदि आहे बर्फ़ जे करे वाह वाह माण्हू फोटू कढनि था ख़ुशबाश मज़ा वठनि था वाह वाह पाण गाॾी साइड कयूं सुभान अल्लाह साईं वाह 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 साईं वाह ये नज़ारा आहे बर्फ़ साईं वाह मुंहिंजा मालिक वाह तुंहिंजा रंग सीउ आहे साईं ककिड़ो करे छॾियो अथई सीआरे माण्हू हिते रही था सघनि असां त बर्फ़ानी न आहियूं न वाह वाह त साईं चांहि ॻोल्हियो नथो बीह सघां ॿाहिरि सच ॿुधायां था बीह सघूं वाह वाह ख़ैर सां साईं चयऊं बंदि आहे मथे छो त बर्फ़ वग़ैरह किरी आहे मथे रस्तो बि न आहे हेॾे मथे चोटी ते न हेठि ई रिज़ॉर्ट जंहिं ठहियल आहिनि ऐं हिते ई ज़िंदगी एसि ताईं आहे तव्हां हितां साईं फोटोग्राफी जो नज़ारा जो मज़ा वठो मथे हलायो न आहे कैंपिंग साईं अचो रहो वेकेशन्स ते बुक करायो ऐं सीनिक बेवर्ड शुरू आहे पासनि में वण आहे थोरा ॾिसो था वाह वाह ये साईं ट्रेल भी बंद पई आहे कैथेड्रल ट्रेल लेफ्ट साइड ते ऐं ॾिसो
हे बंदि पई आहे साईं स्नो जे करे न अंदरि रस्ता बस्ता बर्फ़ जे करे बंदि पिया आहिनि। वाह वाह अचो त साईं बीहूं काथे चांहि बांहि वठूं अॻियां दुकानु आहे हिकिड़ो काथे चांहि जो कोप ऐं बर्फ़ ऐं पापा हुजनि न या बिस्कुट। आहा हिल स्टेशन ते माण्हू ईंदा आहिनि न घुमण फिरण। वाह वाह हे ॾिसो हे जी मदा वठंदो वेठो आहे पाण हे जीअं लहनि थियूं पयूं। हे ॾिसो रिज़ॉर्ट। वाह वाह सुभान अल्लाह कंहिं ईअं बर्फ़ानी में को वठूं फोटोग्राफी कयूं। हे ॾिसो बर्फ़ ते ईअं सुम्ही करे हिकिड़ो सीन हुजे न मज़ो अची वञे। ॾाढा ख़ूबसूरत नज़ारा साईं सुभान अल्लाह। वाह वाह हे ॾिसो रिज़ॉर्ट ई रिज़ॉर्ट साईं विज़िटर क्लोज्ड पई आहे साईं। विज़िटर सेंटर अच्छा 18 माइल हिरण अथव साईं चिंकारा बारासिंगा मथे साईं इहे रस्ता बंदि आहिनि मथे रस्तो आहे बि न ऐं ट्रेल जेके हेठि अथसि उहे बंदि आहिनि बर्फ़ जे करे। वाह वाह अल्लाह हे चीकी मिटी ऐं पत्थर जो मिक्स अथव पहाड़ इन करे वण बि थियल आहिनि ऐं लैंड स्लाइडिंग रॉक स्लाइडिंग बि थिए थी पई। ख़्यालु कयो चए उहो पको रिटु पत्थर न आहे ॿुधव चीकी मिटी मिक्स अथसि मिटी ऐं पत्थर जो कॉम्बिनेशन आहे। बर्फ़ 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 साईं हे जेको ॾिसो था मसा लूण हारे आहिनि सफ़ाई करनि था पिया साईं पहाड़ जे दामन में नज़ारा नज़ारा ऐं नज़ारा। अलाह ख़ैर करे साईं हे तिरकण एॾी अथव अलाह माफ़ी ॾे गाॾियूं साईं वञनि थियूं वरी मोटनि थियूं पयूं। वाह वाह अलाह तिरकण तिरकण बाबा पके कचे ते हलूं हे बर्फ़ त न छॾी थी न त हे साईं अलाह रहम करे साईं अब रहम करे। हलो त हाणे अॻिते हलूं अॻिते काथे का कुंड ॾिसूं चांहि जूं चुस्कियूं बुस्कियूं हणूं। अचो त अॻिते हलूं तो साईं प्रोटेक्शन वारा वेठा आहिनि फायर पुलिस एमरजेंसी स्नो पाण साईं काथे जाइ मिले त बीहायूं हिन बर्फ़ानी में। हे त हट आहिनि माण्हुनि जा जेके बुक थियल आहिनि या न आहिनि त उहे ख़ाली पिया आहिनि। वाह वाह सुभान अल्लाह ओल्ड टाउन हेठि अथनि साईं हे सिटी जो साईं सेटअप जेके हिते नौकरियूं वोकरियूं कंदा हूंदा हिते बि आहियूं साईं हिते आवाम बर्फ़ में लथल आहे फोटू वोटू हिते हीअं पहाड़ी ते सुम्ही करे फोटू अची थो सघे। माण्हू ॾाढा स्नोई स्कीइंग विस्कीइंग करनि था पिया। पार्किंग न हुजण जे करे मूंखे लॻे थो पाण खे हिते गाॾी बीहायूं अॻियां को स्पॉट ॻोल्हियूं था जिते गाॾी बीहाए सघूं। हिते कानून आहे हिते ईअं न आहे हिते पार्किंग जीअं नथा करे सघूं पर हेॾे अॻिते करे था सघो। हे जीअं माण्हू बीहायूं बीठा आहिनि हिते काथे कुंड मिली वञे हिते बि बा मुश्किल आहे हेठि लाही आहे न गाॾी या स्लिप थी वञे हेठि त मां वरी वहल में न बाबा ईअं करे स्लिपरी जाइ न हुजे सिधी हुजे गाॾी त सिधी बीहे हीअ जाइ। वाह वाह हीअ रोड खां बि 2 फुट हेॾे आहे पटे खां। वाह साईं वाह सुभान अल्लाह हाय हाय बर्फ़ दी पंहिंजी राणी राणी हिते ई चांहि जो कोप ऐं बिस्कुट थी वञनि त वाह वाह हा मुंहिंजा मालिक हे बर्फ़ हे राणी असांजी हे जबल हे पहाड़ चांहि बिस्कुट छा अथव अमेरिकन ज़िंदगी साईं। काफ़ी दोस्त पुछंदा रहंदा आहिनि अमेरिका कीअं अचूं छा कयूं यार असां बि कुझु साल अॻ में न 98 खां वठी करे 2008 ताईं 10 साल पढ़ाई कईसीं डिग्री कईसीं अंबड़ियूं खपायूं अंब खपाया छुआरा कयासीं कोशिशि जारी रखीसीं। कंहिं वक़्त में काफ़ी दोस्तनि खे जीअं ख़बर आहे साइकिल लाइ सिखंदा हुआसीं अॼु अहिड़ियूं गाॾियूं बर्फ़ में कयूं बीठा आहियूं साईं जागर ट्राउज़र जैकेटियूं चश्मा हाय हाय साईं माण्हू टाटा कंदा था वञनि चवंदा ज़िंदगी त तूं थो जीअं सलाह अथव साईं डिजिटली खाओ त बिस्कुट ऐं हितां जी साईं
लाटे रब इन खां वधीक अञा छा ज़िंदगी ॾे। ॿुधाइण ऐं ॾेखारण जो मक़सदु इहो आहे, रब चए थो न, हे बंदा मां ॾे अच त सही, मांखां घुर त सही, पोइ ॾिस मां तोखे कीअं थो नवाज़ियां। रब वटि देरि आहे अंधेर न आहे, रब ॾींदो तव्हांखे बि ॾींदो। कोशिशि कयो, महिनत कयो, कंहिंजे लाइ बुरो न सोचो। असां वटि माशरे में हिन वक़्तु ईअं थी वियो आहे, हो हराम खाए थो न, पोइ मां उन खां ॿीणो खावां। अगरि कोई ग़लति कमु करे थो न, असां ईअं नथा चऊं हो करे थो, असां चऊं था असां ॿीणो कयूं जीअं असां इन खां अॻिते हुजऊं। ऐं अॻे साईं कोई हराम खाईंदो न, पूरे पाड़े में हूंदो, ॻोठ माण्हू उन सां लवाईंदा, चवंदा आहिनि हराम जो आहे। हाणे कंहिंखे चओ न, चवंदे हो जे खाए थो, पोइ मां बि खाधो त कहिड़ो ॾोह थियो। माना उहा शइ ख़तमु थी वई आहे, सही ग़लति जो फ़र्क़ु ख़तमु थी वियो आहे। जिते दुनिया एतिरी तरक़ी कई आहे न, हुते इहे तबाहियूं बि आयूं आहिनि। वाह वाह, हे मुंहिंजे मालिक जा करम आहिनि, बंदे खे ताक़त न आहे। तव्हां बि कोशिशि कयो, रब ॾींदो आहे। मां पंहिंजूं ॻाल्हियूं इन करे घणो हाल ॿुधाईंदो आहियां, छो त हे सफ़र मां पाण ज़िंदगी हली आयो आहियां। घणा माण्हू न ॿुधाइणु पसंदि कंदा आहिनि, इन करे मां उन्हनि खां पुछंदो बि न आहियां। अमेरिका में ॾिसो केॾा सिंधी रहंदा आहिनि, कंहिंखां न पुछंदो आहियां। कोई न ॿुधाइणु चाहींदो आहे न ॿुधाईंदो आहे। हा, बाक़ी जेके शोबाज़ी हणण लाइ चवंदा आहिनि उन्हनि जो वीडियो न ठाहींदो आहे। जंहिंजे लाइ दिलि राज़ी थींदो आहे उन सां वीडियो ठाहींदो आहे बसि। घणा दोस्त चवंदा आहिनि पाकिस्तान ईंदो आहे न, असांजी वीडियो ठाहे, असांजे दुकान जी वीडियो ठाहे, असांजे हिन जी ठाहे, मशहूरी कर। उन्हनि खे चवंदो आहे ₹1 ॾे त पोइ कयां, ईअं छो कयां। बाक़ी जंहिंसां दिलि हूंदी आहे न, उनजो फ्री में पाण ठाहे वेंदो आहे। ॿियो रब अञा छा ज़िंदगी ॾे। मां तॾहिं चवंदो आहियां 35 सालनि में मां पंहिंजी ज़िंदगी जीऊं, हाणे बोनस में आहियां। हाणे जेको कुझु रब ॾिनो गंज आहे, शुकुर आहे हुनजो। हाय हाय, हिन बर्फ़ानी मौसम में चांहि जो मज़ो, वाह, नशा कराए छॾिया। हिन में साईं उहो मज़ो आहे, ॿियो को नशो न आहे, ॿी कंहिं शइ में न आहे जेको हिन बर्फ़, गाॾी, थधड़ी हवा, चांहि ऐं बिस्कुट। बिस्कुट ऐं चांहि लाटे अथव, चांहि लाटे मिलानो जा साईं। काथे साईं बेकरी जा बिस्कुट खाईंदा हुआसीं, खारा बिस्कुट, काथे मिलानो जा बिस्कुट खाऊं था हाणे। हे मुंहिंजे मालिक जा करम अथव। हा हा, मुंहिंजे मालिक जा करम आहिनि साईं, मुंहिंजे मालिक जा। हे चिंका वञनि था, ऐं साईं मथे फोटू कढिया असांजा माण्हू गॾु हुया इहे बि। वाह वाह, सुभान अल्लाह। हाय हाय, ज़िंदगानी इहा अथव दोस्तो पंहिंजी। त कंहिंजे लाइ बुरो न सोचियोसीं, नियत हुई, बसि पंहिंजी मंज़िल ॾे कोशिशि कईसीं ऐं रब नवाज़ो, अॼु हेसि ताईं पहुता आहियूं। तव्हांजी बि घणनि जी ईअं ज़िंदगी चाहींदी हूंदी, तव्हां चाहींदा हूंदो त अहिड़ी ज़िंदगी हुजे, तव्हांजी मां सुठी ज़िंदगी थी सघे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रब ते यकीन रखो, रब खां घुरो, महिनत कयो, अॻिते वधण जी कोशिशि कयो। मसइला मसाइल कंहिंजी ज़िंदगी में न आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी में बि मसइला मसाइल हूंदा, चैलेंजिस हूंदा। अॼुकल्ह मुंहिंजो वॾे में वॾो मसइलो चैलेंज इहो आहे, मां हिते रहां थो, मुंहिंजा बचड़ा डेलिस में रहंदा, 3 कलाक जी फ्लाइट आहे। हिन सम्झो मुंहिंजा ॿार ॿिए मुल्क में रहंदा, मां ॿिए में थो रहां। मुंहिंजी ख़्वाहिश आहे मां वञा होॾे, उन्हनि सां रहां, वञी उन्हनि सां कयां, मुंहिंजो अलॻि चैलेंज आहे। हिकिड़े वक़्त ताईं भलो लॻंदो आहे, कंहिं महिल बचनि जी यादि ईंदी आहे, फ़ोन कंदा आहिनि, बाबा तूं किथे आहे, पोइ दिलि चवंदी आहे जहाज़ ते उन महिल ई उॾरी वेंदो आहे हलियो। ठीकु आहे, ईअं बाबा चैलेंजिस तव्हां में हूंदा, ज़िंदगी तव्हांजी में बि हूंदा, पर कोशिशि कयो, वक़्तु वठिबो। अॼु जीअं हे नज़ारो आहे न, सुभाणे जीअं अधु कलाक पोइ नज़ारो ॿियो ईंदो।
इन करे कोशिशि कयो अॻिते वधण जी, ज़िंदगी खे बहितरीन नमूने ठाहिण जी। पोइ ॾिसो तव्हांजी ज़िंदगी कीअं बहितरीन थी थिए, कीअं बटिजंदा। हिते ताईं अमेरिका में खाइण खां पोइ कचिरो उछलाइणो न आहे, गाॾी में रखिणो आहे। पाकिस्तान में मां इहो ॾिठो आहे, 10 करोड़ जी बि गाॾी हूंदसि न, पर उन वटि माज़रत सां शऊर टके जो बि न अथसि। उन महिल पाणी जी बोतल पी, शीशो खोले ढस ॿाहिरि, चिप्स खाई थेली ढस ॿाहिरि। पोइ असांजो मुल्क काॾो तरक़ी करे भाउ, काॾो साफ़ सुथरो थिए। हाय हाय, अचो त हाणे तव्हांखे हे नज़ारा ॾेखारियां।